अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त तव्हां ॾिसी रहिया हो इख़लाक़ वॉइस टीवी। फ्रेंड, इख़लाक़ वॉइस टीवी चैनल में तव्हांखे दिलि जी गहराइयुनि सां अस्सलाम वालेकुम। असांजो दुआ आहे त तव्हां सदाईं ख़ुशि हूंदा ऐं आबाद हूंदा। अल्लाह तव्हांखे हर ख़ुशीअ सां नवाज़े। फ्रेंड, अॼु जो मौज़ू असां तव्हांजे लाइ खणी आया आहियूं हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह अन्हु जो मसइले में मुंझणु। फ्रेंड, जीअं त वीडियो खे स्टार्ट कंदासीं, ॻाल्हि था कनि त हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह अन्हु जे दौर ख़िलाफ़त में हिकु ॿार खे खणी आया जंहिंजा 2 मथा, 2 पेट, 2 पेर, 4 हथ, हिकु पुठी ऐं हिकु वेहक वारी जाइ हुई। हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह अन्हु अहिड़ो इंसान जो ॿारु कॾहिं बि कोन ॾिठो हो। यानी मथे खां वठी दुन ताईं 2 माण्हू हुआ ऐं दुन खां हेठि पेरनि ताईं हिकु माण्हू हुयो। हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह अन्हु उन्हीअ खे वर्दी ॾियण में मुंझी पियो त हिकु माण्हू सम्झी वरिसो ॾिनो वञे या 2 माण्हुनि जो वरितो ॾिनो वञे। हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह अन्हु उहो मामिलो हज़रत अली रज़ी अल्लाह अन्हु साईं जे जिन ॾांहुं ॾियारे मोकिलियो त हल कनि। हज़रत अली रज़ी अल्लाह अन्हु जिन उन्हनि माण्हुनि खे फ़रमायो त जॾहिं हीउ ॿारु सुम्ही पवे त तव्हां सभु रड़ियूं ऐं दांहूं कयो। जेकॾहिं जाॻण महिल उन्हीअ जा 2 मथा हिक ई वक़्तु धुॾनि त सम्झो त हीउ हिकु ॿारु आहे, ऐं जेकॾहिं हिकु मथो हंबश करे ऐं ॿियो मथो हंबश न करे त सम्झो त हीउ 2 ॿार आहिनि। उहो ॿुधी हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह अन्हु जिन फ़रमाइण लॻा त ए अली, फ़ैसिला कयो त तव्हां कयो, जज तव्हां आहियो, असां वकील आहियूं। जीअं त फ्रेंड, अॼु जो असांजो इहो वीडियो हो। अगरि तव्हांखे सुठो लॻे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी वारे ऑप्शन खे ज़रूरु दॿाईंदा, जीअं त असांजो नओं जेको बि वीडियो अचे तव्हां वटि नोटिफिकेशन पहुची वञे। ख़ुदा हाफ़िज़।